अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। सहरीअ जो वक़्तु आहे। तव्हांजो कमु कंदा हूंदव। हीउ मुंहिंजो प्रोग्राम तव्हां टिनि ॾींहंनि खां ॾिसो पिया था। अलाह पाक तव्हांखे आसानी कंदो। अचो त वक़्तु गुज़ारियूं। ऐं असांजो मौज़ू हले पियो त जन्नत में रकावटूं कहिड़ियूं आहिनि। 3 वॾियूं रकावटूं ऐं ॿियूं चंद केतिरियूं नंढियूं रकावटूं। हींअर माना कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे भुलाइनि थियूं त अलाह जी जन्नत खां दूरि थियूं। तंहिंमें तव्हांखे मूं ॾिसियो त शैताननि जो आहे, शैतानी जिन्हनि जो आहे, ऐं उलमा सू आहे, केतिरा तव्हांखे मिसाल मूं ॾिना। हाणे अचे थो हिकिड़ा शेर ऐं कवाल। इहे बि जेके आहिनि से जेके आहिनि से इन्हनि खे ॿुधण सां या उन्हनि जूं ॻाल्हियुनि ॿुधण मां धोखो थिए थो। पर जेकॾहिं तव्हांखे क़ुर हिकु दफ़ो माना सां पढ़ियलु हूंदो त पोइ तव्हां उन्हनि खे सुञाणे वेंदो। अलाह ताला इन जे बारे में छा थो क़ुर में फरमाए। अच्छा, 3 रकात मूं तव्हांखे कल्ह ॾसी त इहे जेके तकीरूं करण वारा कनि था, जेके रड़ियूं करे तकीरूं कनि था, इन खां बचिजो। छाकाणि त थी सघे थो को सही बि हुजे, पर अक्सर जेके आहिनि से इहे जादू आहे इन्हनि में। कंहिं फरमायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं इहो जादू मोस्टली इंडिया पाकिस्तान में आहे। छो त इहे नबी साईं वटि मदीने में किथां ईस्ट मां आया हुआ, मशरिक़ मां। इहे असांजूं ॻाल्हाइण जा छिता आहिनि। इंडिया पाकिस्तान जा माण्हू अहिड़ियूं त नंढो नंढो ॿार अहिड़ियूं तकीरूं कयो थो। ॿियनि मुल्कनि में तकीर आहे ई कान। ऐं असां अलाए असांजी जेनेटिक्स में इहा तकीर पियल आहे। मां अञा पंहिंजो ॿाहिरि वियुसि त इंग्लिश जी डिबेट हुई एशियन कंट्रीज़ जी। ऐं उन में फर्स्ट पोजीशन खईं ऐं पंहिंजी पाण लिखियमि। माना असांजे बेसिक में आहे। तॾहिं मां डिॼी वियो मुंहिंजा भाउरो दोस्तो। मां तॾहिं थो चवां मां ॻाल्हायां न, मां रुॻो तव्हांखे क़ुर ॾेखारियां। हाणे अचे थो त शाइर ऐं कवाल धोखो कंदा आहिनि। हाणे क़ुर खां ॿुधूं। सूरतुल शूरा अलाह फरमाए थो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल शूरा व शुरा यत्तबिहुमुल गाऊन। चए थो न शाइरनि जे पोयां वाह वाह कंदा जेके सफ़ा थिड़ियल हूंदा। छो? अलाह पुछे थो अलम तर अन्नहुम फी कुल वादी यहीमूं। चई शाइर ई कोन त कॾहिं इश्क जूं ॻाल्हियूं कंदा, कॾहिं दुश्मन जूं ॻाल्हियूं कंदा, कॾहिं कीअं। हर वादीअ में वञनि था। ईअं न त कंहिं हिकिड़े मौज़ूअ ते हिननि जी सॼी ज़िंदगी गुज़रे थी। बसि जिथां हुनखे शहर मिलंदो इश्क जूं ॻाल्हियूं कंदा, कंहिं सियासतदान जे तारीफ़ में कंदा। इहे सभु इहे आहिनि। ऐं इहे इन जी ख़ासि आदत छा आहे? व अन्नहुम यक़ूलून मा ला यफ़अलून। इहे जेके शाइर में चवनि था पाण अमल ई कोन था कनि। इल्ला लज़ीना आमनू अमिलु सालिहात। लेकिन इन्हनि में के चङा बि थी सघनि था। जीअं अलामा इक़बाल हो, शाह लतीफ़ आहे। इन्हनि जेके ईमान आणनि पाण बि नेक अमल कनि। वज़कुरुल्लाह कसीरा ऐं अलाह जो वधि में वधि ख़्यालु रखनि, ज़िक्र कनि। वंतसरू मिन बाद ज़ुल्मू। ऐं पंहिंजो जेको आहे सो ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु मदद कनि था। ऐं पंहिंजो वसयालमुल लज़ीन ज़लमू ऐं मुनक़लिबून। ऐं तंहिंजे करे इहो इन लाइ त जीअं ज़ालिमनि खे ख़बर पए त तव्हांजी पछाड़ी कंदी। हाणे मिसाल तौरु कुझु शेर मां तव्हांखे ॾेखारियां थो। हे रिसालो आहे मीलाद गोहर जा कुझु शेर। छा थो चवे? चए थो त मीम से तूने छुपाया राज़ को अपने तमाम। हाणे कंहिंखे थो चए नबी साईं खे आहीं तूं अलाह, तुंहिंजो नालो आहे मुहम्मद। इन मीम तो विझी छॾियो आहे। न त ए अहद अहद की सूरत में निहा तूं ई आहे, तूं अलाह आहीं, तूं अहद आहीं। पर बसि मीम ॾेई पाण खे लिकाए छॾी त माण्हू मूंखे नबी सम्झनि ऐं अलाह न सम्झनि। अदब से ज़िबां थाम के रह गया में हबीब ख़ुदा को ख़ुदा कहते कहते। चए थो आहीं त तूं अलाह, पर हाणे मां अदब में चवां थो तूं पाण जो लिकायो आहे त मां तोखे छो चवां। हाणे ॿुधायो, इहे शेर आहिनि। हाणे इहे शेर ॿुधी पोइ उहो ईसाइनि वांगुरु चवंदा ईसा अलैहिस्सलाम अलाह आहे, पोइ चवंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह आहे। वरी कुझु शीअनि जो फ़िरक़ो हज़रत अलीअ खे अलाह पिया था चवनि। सो किसो वञे थो वधंदो। वरी ॿियो शेर ॿुधो। हे वरी आहे ख्वाजा फरीद। चए थो तख़्ते फरीद तख़्त है रब्बे फरीद का, नक्शा खींचा हुआ है ये अर्शे मजीद का। बस या फरीद कहते ही जन्नत मिली हमें, अल्लाह ढूंढता है बहाना फरीद क्या। क्या खुदा की शान है या ख़ुद खुदा है जलवगर। चए थो हज़रत फरीद जेको आहे सो ख़ुदि अलाह आहे। मिलती है अल्लाह से तस्वीर मेरे पीर की। हाणे ॿुधायो, इहे त शेर आहिनि न। पोइ इन ते माण्हू वठी हा हा कनि, वाह वाह कनि। गुमराह कंदा कोन कंदा? इहे उन्हनि खे गुमराह कंदा हिन जे लाइ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो अफ़ गैर अल्लाह अब तक ई हकमऊं। त तव्हां अहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते हलंदव
अलाह का असां ॿियनि खे तव्हां हाकिम फ़ैसिला कुन सम्झंदव वहू लज़ी अंज़ल इलैकुमुल किताब मुफ़स्सला अलाह त तव्हां ॾे हीउ क़ुर पाक तफ़सील सां मोकिलियो आहे जंहिंमें हर शइ आहे वल्लज़ीन आतईनाहुमुल किताब ऐं जंहिंखे इहो क़ुर आहे जेके पढ़नि था यअलमून उन्हनि खे यकीन आहे उहे ॼाणनि था अन्नहू मुनज़ल मिन रब्बिक त इहे जेके आहिनि से रब जे तरफ़ां आयो आहे बिलहक़ ऐं पर्पज़ आहे पर्पज़ कहिड़ो आहे त शैतान जे दावनि खे न्यूट्रलाइज़ करे मुंहिंजा बाना जन्नत में वञनि फला तकूनन मिनल मुमतरीन इन मामले में तूं शक में न पइजांइ इहो ॻाल्हि आहे। हाणे वरी ॿियो धोखो काफ़र था ॾियनि उहे तव्हांखे टोकींदा चवंदा तव्हांजे क़ुर में ग़लतियूं आहिनि। अॼुकल्ह मां पढ़ां पियो थो त तव्हांजे क़ुर में ग़लतियूं आहिनि। निभागओ तव्हांजे बाइबल में 1000 मिस्टेक्स आहिनि। असांजो क़ुर साइंस सां कॉम्पेटिबल आहे। मां चयो ॿुधां त कहिड़ी थो कढे कान कढे बसि बकवास करे हेॾां होॾां हीअं थियो हीअं थियो हीअं थियो बहरहाल इहे बि इंसान खे धोखो ॾियनि था। हाणे ॿुधो हुनजी अलाह फरमाए थो तुबलवुन फी अमवालिकुम अनफुसिकुम चए थो मां तव्हांखे आज़माइश वठंदुसि तव्हांजे माल मां तव्हांजी जान मां वल तस्माउन मिनल लज़ीन उतुल किताब मिन क़ब्लिकुम चए थो इहे जेके यहूदी ऐं जेके ईसाई आहिनि जिन खे अॻियां किताब मिलिया इन्हनि वटां तव्हां ज़रूरु ॿुधंदव पोइ मिनल लज़ीन अशरफ़ ऐं जेके शिरक कनि था असां मुस्लमाननि में अज़न कसीर तव्हांखे ॾाढो घटि वधि ॻाल्हाईंदा। चए थो इन में ई मां तव्हांजी आज़माए इहे तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदा व इन तस्बिरू व ततकू पर जे मुड़ुसु माण्हू थी पंहिंजे क़ुर ते क़ाइमु रहंदव ऐं अलाह खां टिरंदव फ इन ज़ालिक मिन अज़मिल उमूर इहा ई त वॾी माणपाई जी ॻाल्हि आहे तव्हां में इहा ई त आहे जेको तव्हांजो अज़म उमूर आहे। तंहिंजे करे काफ़रनि खे ॾिसी परेशान न थियो। चए थो ला यग़ुरन्नक तक़ल्लुबुल लज़ीन कफ़रू फ़िल अर्ज़ काफ़रनि जो ठठ ठांगर गाॾियूं मर्सिडीज़ ॾिसी उनजा घर उनजा रोड ॾिसी इहे तव्हांखे धोखे में न ॾियनि। छाजे लाइ चए थो मताउन क़लील इहो चंद ॾींहंनि जी मज़ो आहे सुम मावाहुम जहन्नम पोइ हिन जो ठिकाणो आहे जहनम में पर बेसल में बुछड़ी जाइ आहे रहण जे लाइ। इहो आहे काफ़रनि जो धोखो तंहिं खां असांखे बचिणो आहे। उन खां पोइ हाणे अचे थो दुनिया जा धोखा हे जो दुनिया में रंगा रंगीन शयूं आहिनि अचो ॾिसूं त इहे असांखे इन खां कीअं बचिजे। अलाह फरमाए थो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत चए थो मरणो तव्हां सभिनी खे मौत जो ज़ाइक़ो चखणो ई चखणो आहे। पर इन मां तुवफ़ून उजूरकुम योमल क़यामत पोइ तव्हां जेको अमल कयो आहे जेतिरा पेपर में मार्कूं खणियूं थियूं उन जो तव्हांखे अजूर क़यामत में मिलंदो। फ़मन ज़ुहज़े अनिन्नार पोइ जेको बचायो वियो जहन्नम खां पोइ उदख़िल जन्नत दाख़िल कयो वियो जन्नत में फ़क़त फास वाह जो पास थियो आहे वाह जो कामयाबी आहे। वमल हयात दुनिया इला मताल गुरूर हीअ दुनिया में सॼो धोखेबाज़ी आहे। तव्हांखे ॿनियूं मिलियूं आहिनि इहा बि धोखे में छो तूं मरंदे त ॿनी त कोन खणी वेंदे तोखे वज़ारत मिली आहे इहा बि आहे त मथां तूं सम्झी त हाणे मां हिन में खाईंदुसि शयूं की नेकब आहिनि वज़ीर अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जा पेर असांजूं अखियूं उन में को शक कोन्हे को त वमा हया दुनिया लाइ मतार गुरूर या दुनिया जो सॼो सामान जेका ॾिसो था इहो ई बि सभु हिकिड़ो नापेद ऐं इन में ठगी आहे। हाणे छा थो थिए त जॾहिं जेके नेक शख़्स जन्नत में वेंदा त जहन्नम जे ॾींहुं जेको 50 साल उन में उनखे एसी मिली थी वञे माना ईअं लॻंदो को गोलड़ो आहे या छा आहे। हाणे उनजी मूंखे तफ़सील मूंखे कान्हे पर का शइ आहे जॾहिं वेंदा पिया न त अंदरि उन्हनि खे एसी हूंदी ख़ुशि थींदा खिलंदा वेंदा ऐं जेके वरी फेल था थियनि उहे ॿाहिरि हूंदा जेसि ताईं उन्हनि जो हिसाबु किताबु अञा छो त हुनखे अलाह बेइज़तो त कंदो न घणिनि शयुनि हिसाब त थी आहे पर बेइज़तो करण लाइ त हे माइटनि खे सुञाणंदा चवंदा अड़े हे मुंहिंजी माउ पई थी वञे गोलड़े में हे मुंहिंजो भाउ थो वञे पोइ हुननि खे चवंदा त अंदरि अचूं या असांखे ॾसियो त अहिड़ो किथां थो मिले त असां मरी विया आहियूं गर्मीअ में ऐं तकलीफ़ में त हू चवंदा हा हा मिले थो पोयां हुतां विरहाइजे पियो थो वञो उते जो डोड़ंदा वेंदा त उते छाकाणि त हिननि वटि त वीज़ा ई कान्हे का त उहो कुदरतनि हिकिड़ी इनविज़िबल भित लॻी वेंदी ठका मथो वञी लॻंदनि ऐं मोटंदा वरी डोड़ी डोड़ी हुनखे पोयां मिलंदा न थिए छा चवंदा त असांखे न मिलियो यूना दूहणुम चवंदा बीहो 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 अलम नकुम माकुम छा असांजी रिलेशनशिप विसारी असीं तव्हां मां न आहियूं मां तुंहिंजी धीउ न आहियां मां तुंहिंजी माउ न ईअं चवंदा मां तुंहिंजो भाउ न आहियां त हू चवंदा अंदरि वारा एसी वारा कालू भला चई बिल्कुलु बिल्कुलु मञूं था रिलेशनशिप जी असीं इनकार कोन था कयूं वला किन कुम पर फतन तुम अनफुसकुम
तव्हां पंहिंजे जान खे धोखे में विधो, पोइ तरबस्तुम ऐं पोइ वरी इंतज़ारु पे कयव, अञा मां जवान आहियां, पोइ पोड़ो थींदो निमाज़ूं पढ़ंदुसि। वरतबतुम ऐं पोइ वरी तव्हां हिन ते 100% यकीन न रखियो। वग़रतकुमुल अमानी ऐं पोइ तव्हांखे जेका वाइदा ऐं आईंदे जी जेका उन ते धोखो ॾिनो, हता जा अमरुल्लाह, पोइ तव्हांखे जेको मौत अची वियो। वग़रकुम बिल्लाहिल ग़ुरूर, इहे सभु धोखा शैतान अलाह जे नाले में ऐं ठगनि आलमनि तव्हांखे अलाह जे नाले में शिरक इन शयुनि जा धोखा ॾिना। तंहिंजे कर फलियोम, अॼु ला यूख़ुज़ मिनकुम फिदियतुन, हाणे तव्हां खां को बि फिदियो कोन वठो। मथां उते वञी चवे अलाह साईं ॿाऊं थो ॿुधाए, मां 1000 एकड़ ज़मीन छॾे आयो आहियां, ॿुधई अलाह साईं, हाणे मां अॼु ऐलान थो कयां इहो मां ग़रीबनि खे ॾेई थो छॾियां, तूं उन्हनि खे ॾेई छॾ। अलाह फरमाए थो अॼु इहो तव्हांजो फिदियो क़बूल कोन थींदो। वला मिन लज़ीन कफ़रू, न काफ़रनि जो फिदियो क़बूल थींदो। मावाकुम नार, छो त उन ज़मीन ई कान हूंदी तव्हांजी बनियूं केॾां थींदियूं। मावाकुम नार, तव्हांजो हाणे ठिकाणो आहे बाहि, हीअ मौलाकुम, इहा ई तव्हांजी यार हूंदी। बेसल मसीर, ऐं इहो पुछड़ो तव्हांजो ठिकाणो आहे जिते मोटी आया हो। अड़े तव्हांखे मूं चयो हो त हिन ते हलो, अलाह जे क़ुर ते हली जन्नत हासिलु कयो, तव्हां लॻी वियो माण्हुनि जी ठगीअ में। तंहिंजे करे अलाह असांखे थो चवे, चए थो त हलो ब्रेक वठूं था, पोइ ॾिसूं अलाह साईं छा थो चए। वाह जी ॻाल्हि थो करे। सूरतुल हदीद आयत नंबर 16 में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां तव्हांखे अर्ज़ु कयो त अलाह साईं हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि थो करे। तव्हांखे ख़बर आहे त मां कल्ह अलाए 3 ॾींहं तव्हांखे हिकिड़े अंग्रेज़ जी तस्वीर ॾेखारी ऐं उन खे चयो वियो हो त तव्हां क़ुर जे ख़िलाफ़ु लिखो, पर क़ुर उनखे कन्विंस कयो त चए थो आई एम अशेम्ड दैट आई रेड द क़ुर सो लेट इन लाइफ। चए थो मूंखे शर्म थो अचे त मां पोढ़ो थी छो क़ुर पढ़ियो, मूंखे जवानी में पढ़णु खपे हा त मां वॾा दीन जा कम कयां। हाणे मां अलाह खे मञा थो ऐं क़ुर पढ़ी मां किताबु लिखियो आहे, वाट द क़ुर मेंट एंड वाई इट इज़ मैटर्स, माना क़ुर जो छा पर्पज़ छा आहे ऐं एॾो अहम छो आहे। हाणे इहा ॻाल्हि असां सां थो अलाह करे। ॿुधो, आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम यान लिल्लज़ीन आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। चए थो हेॾी उमिरि गुज़री वई अथव, अञा तव्हांजे दिलनि में इहा शइ नथी अचे त अलाह जो क़ुर तव्हांजे दिलनि में ख़ौफ़ पैदा करे। वमा नज़ल मिनल हक़, जॾहिं की हीउ कोर्स जो किताबु आऊं ख़ासि मक़सद लाइ तव्हां ॾे मोकिलियो आहे, नाज़िल कयो आहे। चए थो वला यकूनू, पोइ अहिड़ा त न थियो न कल्लज़ीन ऊतुल किताब, जिन खे हीउ क़ुर ॾिनो वियो आहे मिन क़बुल, इन खां अॻु में, फ़ताल अलैहिमुल अमद, पोइ वक़्तु गुज़री वियो, फ़क़सद कुलुम, दिलियूं सख़्तु थी वियूं, फ़कसीर मिनहुम फ़ासिक़ून, ऐं जंहिंजूं दिलियूं सख़्तु थी थियूं वञनि उन मां अक्सरियत 90% जेके आहिनि से बुरा कम था कनि, फ़ासिक़ आहिनि। बाक़ी अलाह फरमाए थो इन लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह, जेके माण्हू इन नारे सां, इन अक़ीदे सां ज़िंदगी गुज़ारनि था त रब्बुनल्लाह माना सभु अलाह थो असांखे ॾिए, पुट बि अलाह थो ॾिए, रिज़्क़ बि अलाह थो ॾिए, घुरिबो त उन खां असीं पलजऊं अलाह तां तां, सुमस्तकामूं, ऐं पोइ इन ॻाल्हि ते क़ाइमु रहनि था। ईअं त भई जीअं होशियार चए त ॾातार तूं ॿिया ई मङणा, मींहं मुदाए था वसणा सदा वसी तूं, ऐं चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। ॻाल्हि इहा आहे त पोइ चवनि था त सभु अलाह ॾिए थो, उन ते ज़िंदगी सुमस्तकामूं माना आख़िर ताईं इन ते बीठा आहिनि। पोइ छा थो थिए, अलाह पाक इन अक़ीदे जे करे, हिन क़ुर खे सम्झण जे करे, हिन ॻाल्हि ते पहुचण जे करे अलाह ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु, त कुझु फ़रिश्तान जी ड्यूटी थो वञे मथां लॻाए। ऐं जेको क़ुर नथो पढ़े उनजे मथां वरी शैतान ड्यूटी, मां तव्हांखे क़ुर में ॾेखारियो आहे, न क़य्यद लहुल शैतान, उनजे मथां शैतान थो मोकिले। हिननि जे मथां, अहिड़नि माण्हुनि जे मथां, अदी मुंहिंजी भेण, मुंहिंजी माउ, मुंहिंजी भेण, मुंहिंजा भाउरो, जे तव्हां अलाह ताला खे मञींदव ऐं चवंदव त सभु उहो थो ॾिए, न मूंखे तावीज़ थो कोई शइ ॾिए, न को मोल थो ॾिए, न को मां ॿिए कंहिंखां घुरंदुसि, ॾींदो त मूंखे पंहिंजो रब ॾींदो, सुमस्तकामूं, इन ते जेकॾहिं क़ाइमु रहंदव त तनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकत, त अलाह तव्हांजे मथां, उनजे मथां फ़रिश्ता मुक़ररु थो करे। ऐं उहे छा था चवनि,
अल्लाह तख़ाफ़, पहिरीं तव्हांखे ख़ौफ़ ई कोन थींदो, कॾहिं ख़ौफ़ कोन थींदो। वला तहज़नू, न को तव्हांखे टेंशन थींदी। हाणे मूंसां केस आहे न, हाणे मूं वटि प्रोजेक्ट आहिनि हिन हैदराबाद कासमाबाद जा। हाणे हे माण्हू के खाइण था चाहिनि, तंहिंजे करे 6 महीननि खां मूंखे पंहिंजी फ़ी नथा ॾियनि त जीअं भॼी वञे। मूं चयोमांनि हीउ प्रोजेक्ट मां अलाह कारण कयां थो, मां न ॾींदे मां छोला विकिणुसि, पर प्रोजेक्ट मां पंहिंजो पूरो कंदुसि। मूंखे ख़ौफ़ ई कोन्हे, डिॼी कोन थो थिए। हालांकि केॾी हिकिड़ी इंसान खे तकलीफ़ थींदी आहे जंहिंजा तव्हां फ़ियूं बंदि करे छॾियो त छॾे भॼी वञे। त अलाह फरमाए थो त नज़ल अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू, त तव्हांखे ख़ौफ़ न थींदो। वला तहज़नू, तव्हांखे डिप्रेशन टेंशन बि कान थींदी। अबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून, बल्कि उहे तव्हांजे दिलि में तव्हांखे जन्नत जी बिशारत ॾींदा जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो आहे। इहो अलाह क़ुर थो इहो चवे, असां इन ते था हलूं। बाक़ी दुनिया जे धोखे में आहे अलाह ताला इहे शयूं पैदा ई कयूं आहिनि त जेकॾहिं क़ुर न पढ़ंदो त इहो इन में तव्हां अची वेंदो। मिसाल तौरु ज़ुईन लिन्नास हुब शहवात मिन निसा, पहिरीं त अलाह साईं मुज़यन कयो आहे ख़ूबसूरत औरतुनि जी शहवात, भले बनीन, वरी पुटनि जी बि तमन्ना त मुंहिंजा 10 पुट हुजनि 8 पुट, व कनातील मुकंतर ते मिनल ज़हबल फिज़ा, ऐं खज़ाने में ढेर सोन ऐं चांदियुनि जा माना प्रॉपर्टी, हिते त हाणे छा चवंदासीं त अरब अकाउंटनि में। वल ख़ैल मुसवमतिन, हिते त आहे त घोड़ा हुजनि आला क़िस्म जा, लेकिन हींअर माना आहे न वॾियूं गाॾियूं, वीगो हुजे, मर्सिडीज़ हुजे, वल अना वल हर्स, वरी जानवर मेहूं ढॻिया हुजनि, वाड़ा वॾा हुजनि। इहे सभई अट्रैक्शन चए थो मूं पैदा कई आहे दुनिया में। लेकिन वल ज़ालिक मताउल हयात दुनिया, चए थो इहे सभु चंद ॾींहंनि जा दुनिया जो सींगार आहे। वल्लाहु इंदहु हुस्नुल माब, रुगो सब्र कयो, अलाह चए थो आख़िरत में इन्हीअ खां बि वधीक तव्हांजे लाइ मूं वटि ख़ज़ाना आहिनि। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मद दुनिया, हे आहे जामा तिरमिज़ी, त फरमाईं त दुनिया, हाणे मां माना थो कयां, चए थो दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में एतिरी हैसियत रखे थी जो जेकॾहिं को यजल अहदकुम इसबतु फी यम, हिकिड़ो माण्हू समुंड में आङुर विझे ऐं पोइ वरी कढे त केतिरो पाणी तव्हांजे आङुर ते लॻो। इहा दुनिया आहे ऐं ॿियो समुंड आख़िरत आहे। कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू मा लकुम, चए थो ए ईमान वारो तव्हांखे छा थियो आहे? इज़ा कील लकुम फिरू फी सबीलिल्लाह, तव्हांखे चइजे थो त अलाह जे रस्ते में निकिरो, अहिड़ी जमायत ठाहियो जेको ज़ुल्म ख़तमु करे, रुश्वत ख़तमु करे, नेकियूं ख़तमु करे, शिरक ख़तमु करे, त तव्हांखे छा थियो आहे? असा कल तुम अर्द, उथो ई कोन था, चंबड़ी पिया हो ज़मीन ते। अर्ज़ई तुम बिल हयात दुनिया, छा दुनिया जे मज़े में तव्हां फासी विया हो आख़िर मिनल आख़िर जे मुक़ाबले में? फमा मताउल हयात दुनिया फिल आख़िरत इला कलील, इहा दुनिया जो जेको शयूं आहिनि आख़िरी मूंखे घटि आहिनि। जो हींअर नबी साईं फरमायो न त जीअं आङुर विझो त जेको आङुर ते पाणी, इहा हिन दुनिया जो टाइम आहे ऐं समुंड आख़िर जो टाइम आहे। लेकिन अलाह यब्सुतु लिमन यशा व यक़्दिर, अलाह हिते हिन दुनिया में कंहिंखे घटि ॾिए थो, कंहिंखे वधीक ॾिए थो। छो त इहो त जेकॾहिं न कंदो त दुनिया कीअं हलंदी, ऐं तूं बि रहीस मां बि रहीस, पोइ गॾो कहिड़ो हकिलींदो? ईअं करे थो। लेकिन व फ़रहू बिल हयात दुनिया, बाक़ी माण्हुनि खे जिन खे मिले थो उहो वरी ख़ुशि था थी वञनि। वमल हयात दुनिया फ़ी आख़िरत इला मता, आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया ज़रूरी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं अलाह तव्हांखे ॾिए थो त इहा ज़िमेदारी सम्झो, इन ते जेको आहे माना फंक्शन न कयो त मूं वटि माल ऐं शयूं ऐं शोबाज़ी न कयो। चए थो वमा ऊती तू मिन शइन फ़मताउल हयात दुनिया व ज़ीनत आहे, चए थो जेको हिन दुनिया में तव्हांखे मिले थो इहो हिन दुनिया जो सींगार आहे। वमा इंदल्लाह ख़ैरूं व अबका, पर अलाह वटि जेका शइ तव्हांखे मिलंदी इन खां बि वधीक ज़बरदस्त आहे। अबका हमेशह रहंदी। हीअ त 60 साल में वई, अफ़ला तयकुलून, पोइ अञा बि हिन क़ुर ॿुधण खां पोइ अकुलु कोन थो अचे। तंहिंजे करे वरी चए थो या क़ौमी इनमा हाज़ी हयात दुनिया मतान, हीअ ज़िंदगीअ जी ज़िंदगी मुख़्तसिर आहे। व इनल आख़िरत दालुल करार, आख़िर जी ज़िंदगी त आहे हमेशह रहण जे लाइ। वरी चए थो ए लमूं, चए थो चङी तरह कन खोले ॿुधो, अनमा हयात दुनिया लैबूं व लहूं व ज़ीनतूं तफ़ाख़ुरन बैनकुम, हिन दुनिया जी ज़िंदगी आहे सींगार, खेल तमाशो, हिक ॿिए ते फ़ख़ुरु करणु, व
व तक़ासुल अमवाल औलाद ऐं कसरत करणु माल जी औलाद जी, इन जो मिसाल ईंदी आहे क मसल गईसिन अजबल कुफ़ार नबातूं। जो तुंहिंजो मिसाल इन आहे त मींहुं वसे थो त ॾाढी सावक थी वञे, माण्हुनि जूं पोखूं थियूं वञनि ऐं ॾाढो वणनि था मालिकनि खे त वाह जो कमाईंदासीं। सुम्ह यही पर पोइ वरी आख़िर टाइम अचे थो जो उहा साई फिकी थी वञे, फ़तरा मुस्फ़रनि सुम्ह यकुन हुतां मां पोइ ख़तमु थी चूरो चूरो थी थो वञे, अनु खयों जान छुटी। इंसान जी ज़िंदगी बि इन आहे, लेकिन आख़िरत में छा आहे, फिल आख़िरत अज़ाबुन शदीद, या त शदीद अज़ाब थींदो या व मग़फ़िरत मिन अल्लाह व रिज़वान, या अलाह मग़फ़िरत कंदो ऐं अलाह तव्हां राज़ी थींदो। वमल हयात दुनिया अल मताल गुरूर, ये दुनिया सिर्फ़ु डिसेप्शन आहे, ठगीअ जो ठाव आहे, इन खां बची हलो। तंहिं करे अलाह फरमाए थो साबिकू, साबिकू छाखे चइबो आहे, मुसाबिक़त कयो, कॉम्पिटिशन कयो हिक ॿिए खां, त हे हेतिरो थो करे मां हिन खां वधीक कयां। साबिकू कॉम्पिटिशन कयो इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, अलाह जी मग़फ़िरत हासिलु करण जे लाइ, व जन्नतिन ऐं जन्नत जे लाइ कॉम्पिटिशन कयो। केॾी वॾी जन्नत आहे, अर्ज़ुहा क अर्ज़ समाए वल अर्द, उन जो रुगो बर जेको आहे न यूनिवर्स जेतिरो आहे। ओइदत लिल्लज़ीन आमनू, छो त ॾिसो न जेके नेक शख़्स आहिनि मरण सां उहे जन्नत में पहुचनि था, पर पखीअ जी सूरत में। इन्हनि खे सुबुह ऐं शाम जो जन्नत घुमाइजे थी, उहे पोर्शन जेके हिननि खे पोज़ीशन मिलंदी जॾहिं हिननि खे जिस्म मिलंदो क़यामत जे ॾींहं ते। त एॾी वॾी जन्नत आहे जो अञा आहे जेसि ताईं दुनिया तेसि ताईं पैदा घुमनि, एॾी उन्हनि खे मिलंदी बादशाही। यानी हिकिड़े अदना जन्नतीअ खे एतिरी जेतिरा 10 दफ़ा कंहिं वॾे बादशाह खे प्रॉपर्टी हूंदी आहे। त अलाह फरमाए थो त इहा जन्नत तंहिंजो बर जेको आहे, इहो कपिड़े जो बर हूंदो आहे न, दादा मीटर जो बर या अधु मीटर ईअं बर, लंबाई त यकी हूंदी आहे। चए थो जो बर जेको आहे सो यूनिवर्स जेतिरो आहे। ऐं अर्ज़ समा वलड़ ओइदत लिल आमनू, तयारु कई वई आहे ईमान वारनि लाइ, जंहिं आमनू बिल्लाह व रुसुली, जेके अलाह जे रसूल जे चवण ते हलनि था। ज़ालिक फ़ज़लुल्लाह, इहा आहे अलाह जो वॾे में वॾो फज़ल, युतीहि मन यशौ, ॾींदो उन खे जंहिंखे चाहींदो। वल्लाहु ज़ु फ़ज़लिल अज़ीम, अलाह त वटि जझो फज़ल आहे, अज़ीम फज़ल ॾियण वारो आहे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दुनिया जो धोखो, मां तव्हांखे ॾसियो त जन्नत में वञण जूं रकावटूं कहिड़ियूं आहिनि, अॻे ॾींहं खां हलूं पिया था। दुनिया जे धोखे में अलाह ताला फरमाए थो त हिन दुनिया में तव्हांखे कॾहिं तकलीफ़ मिलंदी न, छो त आज़माइश आहे न। उहो जो मच्छीअ वारनि जी ॻाल्हि ॿुधाईमांव त छंछरु ॾींहुं मच्छूं अची बीहनि पियूं, ॿिए ॾींहं ते भॼी आज़माए पियो। वरी हिन में कीअं कंदो, हिकिड़ो माण्हू आहे नेक आहे, गुज़र करे पिए थो, घर में ज़रूरत अथसि, दवाउनि जा पैसा ओचितो दफ़्तर में हिकिड़ो माण्हू रिश्वत खणी थो अचेसि, अदाए 10,000 ॾियां थो। हा, इहा आज़माइश आहे, इहा आज़माइश आहे। अहिड़ी मुसीबत वक़्त में पाण खे बचाइणु, इहा आहे जन्नत जो रस्ते जो तरीक़ो। सो रब साईं फरमाए थो त हिन दुनिया में मां असाब में मुसीबतनि फिल अर्द वला फ़ी अनफुसिकुम, चए थो हिन तव्हांखे का तकलीफ़ पहुचे थी हिन ज़मीन में, या तव्हांखे का बीमारी लॻे थी या तकलीफ़ पहुचे थी घर में, इला फ़ी किताबिन मिन क़बिल अन नबर्राहा, इहो त तव्हांजे क़िस्मत में असां अॻु ई लिखी छॾियो हो, तंहिंजे करे थियणी आहे। इन ज़ालिक अलाह यसीर, इहो अलाह लाइ आसान आहे, छो त अलाह खे त सॼी ख़बर आहे। लेकिन कल्ह बि मां तव्हांखे टियों ॾींहुं ॿुधायो हो त इहा तक़दीर तब्दील थी सघे थी दुआ घुरण सां। जेकॾहिं तव्हां अलाह खां दुआऊं घुरंदो त इहा मुसीबत लिखियल बि टरी वेंदी आहे, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं नेक करण सां उमिरि वधी थी वञे। इन ज़ालिक अलाह यसीर, छाकाणि इहो अलाह साईं तव्हांखे ॾसे थो त इहो जेका शइ थी आहे इहा थियणी हुई, मां अॻियो लिखियो आहे, तंहिंजे करे चए थो मां इन लाइ थो ॾसियांव लिकई ला तासू अला मा फातकुम, त जेका शइ तव्हां खां नुक़सानु पइजी वई हली त इन ते ॾुख न कयो। भला तफ़रऊ बिमा आताकुम, ऐं न वरी उन ते ठठ ठांगर कयो जेको तव्हांखे मिलियो आहे, छो त लिखियलु हो तव्हां वटि, अलाह ॾिनो आहे। वल्लाहु ला युहिब्बु कुल मुख़्तालिन फ़ख़ूर, अलाह ताला टेगर करण वारनि खे ऐं पंहिंजे माल जे ते फ़ख़ुरु करे ऐं माण्हुनि खे ॿियनि खे कमज़ोर ऐं नीच सम्झण वारनि ते अलाह उन्हनि सां मुहबत कोन थो करे। हाणे इहो थियो दुनिया थियो। वरी वक़्त जो धोखो, वक़्तु वॾो धोखो ॾिए थो। मिसाल तौरु
जॾहिं क़यामत ॾींहुं पहुचंदा न माण्हू त अलाह पुछे थो काल कम लबिस्तूं फिल अर्द अदद सिनीन, अलाह पुछो ॾियो ख़बर अची विया हिते घणा साल रहियो ज़मीन में, त छा था चवनि छाजा साल साईं, कालू लबिसना यौमन बौदुम, असां त अधु ॾींहुं या ॾींहुं रहियासीं, फसल आदीन, जेकॾहिं असां ते एतबार न हिननि खां पुछो जेके आहिनि मैथमेटिशियन या ॿिया जेके ॻणण वारा, यानी ॾिसो न तव्हां हींअर सोचो तव्हां में हींअर के 40 साल 50 साल जा, तव्हांखे ईअं महसूसु थींदो त तव्हां प्राइमरी में पढ़ंदा हो न त लॻंदो त ॼण बसि अधु ॾींहं जी ॻाल्हि आहे त इहो वक़्तु गुज़री आहे मुंहिंजो, ईअं आहे न, ईअं मरण खां पोइ बि माण्हू ईअं चवंदो त मां किथे रहियो आहियां, त अलाह फरमाए थो यस काल इन लबिस्तुम इला कलीला, चए वाक़ई तमामु थोरो अरसो तव्हां ज़िंदगी दुनिया में रहियो, लव अन्नकुम कुंतुम तामलूं, काश उंडी महिल तव्हां सोचियो आहे त ज़िंदगी थोरी थोरी आहे ऐं इहा गुज़रण वारी आहे। तंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चए थो फ़ानी न फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, यानी दुनिया दम न हिकिड़ो फ़ानी आहे, लटे लोड़ लतुनि सी जोड़ींदई जानी, माना तुंहिंजा जानी तुंहिंजा पुट तुंहिंजा भाउर मरंदे त क़बर में पोइ मथां मिटी करे उन मथां लताड़ींदा, कोॾर ऐं कानी आहे सिर सभु कई, कोॾर क़बर खोटण लाइ ऐं कानी हुनजे कद माप लाइ, त कदु केतिरो अथसि त ओतिरी असीं क़बर खोटियूं, आहे सर सभु कंहिंजे, इहो आहे दुनिया जे टाइम जो धोखो। हाणे उन खां पोइ अचे थो त असांखे चयो वियो आहे त बाबा तव्हांजी माना न कयो, बसि तव्हां तलावत कयो, हर लफ़्ज़ ते हर अखर ते 10 नेकियूं, बिल्कुलु सही आहे मिले थी, लेकिन न मालूम करणु त अलाह छा थो चए, उहो हर अखर ते हज़ारे वधीक गुनाह मिलंदा, त इन करे ताराज़ी में उहो माण्हू नुक़सान में आहे। तॾहिं चए थो त हिकिड़ी आयत जो तर्जुमो करणु सॼे क़ुर जे बिना सम्झण जे तिलावत करण खां वधीक सवाबु आहे। पोइ माना ॿुधायो छा थी वियो, 6600 आयतूं आहिनि, हिसाब त कयो, हज़ारे दफ़ा वधीक सवाबु आहे जेकॾहिं क़ुर खे सम्झी पढ़ंदव त। तंहिंजे करे इहा तिलावत जो माण्हुनि खे धोखो अंग्रेज़नि ॾियारियो आहे। अंग्रेज़नि आख़िर चयो, मूं तव्हांखे कल्ह ॾेखारियो त जॾहिं इंडिया में आया अंग्रेज़ त हुननि जे प्राइम मिनिस्टर हथ में क़ुर खणी चयो त जेकॾहिं मुस्लमाननि खे क़ुर खां बेगानो न कंदव त मुस्लमाननि ते हुकूमत थी न सघंदी, न तव्हां अमुन सां रहंदव, ऐं बेगानो ईअं कयो आहे त तव्हांजी ॿोली कोन्हे, तव्हां अरबीअ में पढ़ंदा रहो, पर इहो मालूम न कयो त अलाह छा थो चवे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त अलज़ीन आतईनाहुमुल किताब, जंहिंखे बि असां क़ुर ॾिनो आहे यतलून हू, इहे तिलावत कनि था, हक़ तिलावती, उन तिलावत जे हक़नि सां। ऐं 5 हक़ कल्ह ॿुधायोमांव, ईमान आणणु, पढ़णु ऐं सम्झी पढ़णु, उन ते अमल करणु ऐं ॿियनि ताईं पहुचाइणु, अलाह इहो फरमाए थो। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे कंहिं सल्फ़ वारनि चयो आहे त नज़ल क़ुरान योमल बि, चए थो क़ुर नाज़ुल थियो आहे अमल जे लाइ, फ़तख़ज़ू तिलावत अमलनि, माण्हुनि वरी तिलावत खे अमल सम्झी चयो आहे। हालांकि तिलावत वसीलो आहे माना ताईं पहुचण जो। अॻु में बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿुधाई मूं तव्हांखे हाणे ॿियनि ॾींहंनि ते, त चए थो माण्हुनि चयो बसि तिलावत कंदा रहो, इहो अमल इहो आहे। हालांकि क़ुर अमल लाइ आयो आहे, भले हाज़ा कान अहलुल क़ुर हुम आलिमून व आमिलून बिही, तंहिंजे करे क़ुर वारो उनखे चइबो आहे जेको क़ुर खे ॼाणे बि थो ते हले बि थो। पोइ चाहे इन लम यहफ़ज़ू अन ज़हर, भले यादि बि न हुजेसि आयतूं, अमा मन हिफ़ज़ऊ, पर हिकिड़ो माण्हू हाफ़िज़ थी थो वञे, वलम यफ़ो, ख़बर कोन्हेसि त मां छा पियो थो पढ़ां, का आयत जी माना कान थी अचे, वलम यमल बि, पोइ ज़ाहिर जे हुनखे ख़बर ई कान्हे त मां छा थो पढ़ां, अमल केॾांहुं कंदो, पर लई समें अहली, इहे अहल क़ुर मां न आहिनि। वइन अकाम हरूफ़ इकाम सुम, चाहे तिलावत में हिकु हिकु लफ़्ज़ जो मख़रज बहितरीनु कढे, इहो कोन्हे अहले किताब। उन खां पोइ ॿी जाइ ते अचे थो त नबी मूसा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का रसूल सल्लम फरमाए थो, सही बुखारी चए थो त मां चयो इन खे मां तव्हांखे तर्जुमो पढ़ायां त आसानु थींदो। चए थो त मोमिन जेको क़ुर पढ़े थो, उन ते अमल करे थो, त उनजो मिसाल नारंगीअ वांगुरु आहे, जंहिंजो मज़ो बि आहे, हुन में ख़ुशबू अची आहे। जेको मुस्लमान क़ुर नथो पढ़े लेकिन अमल करे थो, केरु आहिनि उहे अंग्रेज़, चाइनीज़, जेके अरबी पढ़ी कोन था सघनि लेकिन क़ुर ते अमल कनि था, पंहिंजी ॿोलीअ में क़ुर पढ़नि था। असां सिंधी आहियूं, असां तर्जुमो हलो क़ुर माना अरबीअ में पढ़नि, हिकिड़ा माण्हू क़ुर पढ़नि बि था पर अमल बि कनि था, माना उहे जिन खे माना अचे थी। ऐं ॿिया माण्हू जेके क़ुर पढ़ी नथा सघनि,
मां चाइना में बीजिंग में वियुसि, जेको इमाम जे पोयां निमाज़ मतिलबु सही अरबीअ जा लफ़्ज़ न पिया निकिरनि, हुनजो ॾोह कोन्हे को, पर वॾो आलिम हो, हुन वटि क़ुर आहे चाइनीज़ में, हदीसूं चाइनीज़ में, वॾो आलिम ऐं एॾो इस्लाम फैलाए थो पियो पंहिंजे मुल्क में। त चए थो ॿियो मुस्लमान जेको क़ुर नथो पढ़े या नथो पढ़ी सघे पर अमल करे थो त उहो क़तल वांगुरु आहे। पोइ ठीकु आहे, उनजो खाइण में त मज़ेदार आहे, पोइ खणी ख़ुशबू कान्हेसि का, ठीकु थियो। हिकिड़ो मुनाफ़िक जो मिसाल जेको क़ुर पढ़े थो उहो ख़ुशबू अथसि, गुल वांगुरु आहे, लेकिन छाकाणि त मुनाफ़िक आहे, अमल कोन कंदो त आहे गुल वांगुरु, पर जेकॾहिं खाइबो त कोड़ो कड़ो, ख़ुशबू पर खाइण में कड़ो, इहो मुनाफ़िक आहे। लेकिन ऐं अहिड़ो मुनाफ़िक न क़ुर पढ़े थो ऐं न को अमल, हू हिकिड़ो मुनाफ़िक क़ुर पढ़े थो पर अमल कोन थो करे, जेको बसि तिलावत कंदो थो वञे, ऐं ॿियो जेको क़ुर ई कोन थो पढ़े, अमल कोन थो करे, त उनजो मिसाल उन पंहिंजो फ्रूट वांगुरु आहे, जेके खाइण में बि बुरो ऐं ख़ुशबू बि ख़राबु, उहो इन आहे फरमाए रसूलुल्लाह। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हे मां तर्जुमो थो कयां, आहिस्ते आहिस्ते पढ़ना, गौर करना, जिसमें कुरान शरीफ अगर थोड़ा पढ़ा जाए ये उससे बेहतर है कि जल्द पढ़ा जाए और ज़्यादा पढ़ा जाए, क्योंकि पढ़ने से मकसूद समझना और गौर करना है ताकि उस पर अमल हो सके। उसका पढ़ना और याद रखना माना तक पहुँचने का वसीला है। माना तिलावतहू व हिफ़्ज़ु, इन जी तिलावत ऐं इन खे हिफ़्ज़ करणु मक़सूद कोन्हे, पर इहो वसीलो आहे माना ताईं पहुचण जो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे हाणे अचो, चवनि था बाबा तव्हां क़ुर न पढ़ो, इन लाइ 14 इल्म खपनि। हा हाज़ुर साईं, अचो वठो मिसाल तौरु पाणी इंसान जी ज़िंदगीअ लाइ लाज़िम जुज़ो आहे। हर जाहिल ऐं आलिम खे ज़िंदा रहण लाइ पीअणो पवे थो, पाणी न पीअणो मरी वेंदो। लेकिन ख़ासि इल्मु स्पेशलिस्ट पाणीअ मां ॿिया कम कनि था। मिसाल तौरु ॿाफ ठाहे रेनू हलाइनि था, ॻरो पाणी माना हेवी वाटर ठाहे न्यूक्लियर प्लांट हलाइनि था, ऐं पाणीअ मां हाइड्रोजन ऑक्सीजन पैदा था कनि, छो त पाणी ठहियो ई हाइड्रोजन ऑक्सीजन मां, त पाणीअ खे अहिड़े नमूने कंदो मां हेॾां गैस सिलेंडर हाइड्रोजन जो भरिबो ऐं हेॾां जेको आहे 2 सिलेंडर हाइड्रोजन जा भरिबा, हिकिड़ो सिलेंडर ऑक्सीजन जो भरियो। लेकिन को बेवकूफ़ बि ईअं न चवंदो त जेसिताईं पाणीअ मुतलिक़ साइंसी इल्म या 14 इल्म हुन पाणी न पीजे, न पियो न पोइ तव्हांखे इहा बि ख़बर न आहे त पाणीअ में कीअं थिए थी, पाणी ॻरो कीअं आहे, उन में हेवी वाटर कीअं, ऑक्सीजन हाइड्रोजन कीअं निकिरंदी आहे, पोइ न पियो तव्हां पाणी। साॻे नमूने क़ुर पाक खे सम्झी अलाह जी मर्ज़ी मालूम करणु हर शख़्स जी ज़रूरत आहे, चाहे उहो जाहिल हुजे आलिम। बाक़ी जेको ज़्यादा आलिम हूंदो उहो मालूम करे सघंदो त अलाह जे ॾियण हुकुम में हिकमत छा आहे। लेकिन ग़ैर आलिम खे अलाह जे हुकुमनि ते अमल करण लाइ हिकमत या इल्लत जो मालूम ज़रूरी कोन्हे को त अलाह छो चयो आहे, बसि मां कयां थो। मिसाल तौरु अलाह चए सूअर जो गोश्त न खाओ, ठीकु थी वियो। हाणे आलिम वञी सोचींदो छो मना कयो अथई सूअर जे गोश्त ते, छा हिन में जरासीम आहिनि, कहिड़ी बुराई आहे, पोइ हिन ते सवें किताब लिखियनि अहिड़ो आहे अहिड़ो आहे अहिड़ो आहे। लेकिन मूं जहिड़ो ॼटु माण्हू, मां चवंदो बाबा अलाह चयो आहे न खा, बसि नथो खां। अदा छो, मुंहिंजो छो सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे, चए थो अलाह नथो खां। इहो आहे आम माण्हूअ जो क़ुर ते हलणु। साॻे नमूने क़ुर पाक जे लफ़्ज़ी तर्जुमे मां दुनियाई ऐं रूहानी तरक़ी करे सघिजे थी। इन लाइ 14 इल्मनि जी ज़रूरत न आहे, अहिड़नि इल्मनि जी ज़रूरत उन्हनि खे आहे जेके तफ़सीर लिखनि या हिकमत जा मोती हासिलु कनि। बाक़ी जेको 14 इल्मनि जे न हुअण करे पाणी न पीअंदो या क़ुर जे तर्जुमे अलाह जी मर्ज़ी मालूम न कंदो त उनजी दुनिया आख़िरत बर्बाद थींदी। इहा आहे पॉइंट। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह पाक तव्हांखे सिहत ॾींदो, इस्तिक़ामत ॾींदो त जीअं तव्हां ही प्रोग्राम अलाह तां ॿुधो क़ुर जूं ॻाल्हियूं। हाणे ॿियो धोखो आहे रिज़्क़ जो। ख़ासि तौरु इहे जेके ठग हूंदा आहिनि, पोइ उनखे चइबो बाबा हे दुनिया जे सभिनी आलमनि अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सहाबनि धंधा कंदा हुआ, कमकार कंदा हुआ, तव्हां बसि चुप करे वेठा आहियो, जेको माण्हू ॼण उन वेठा खाओ, माना इहो तव्हां ॾननि ते था खाओ।
त चवंदा बाबा ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला ते असां तवकल करे वेठा आहियूं, पियो खाराए संदसि मालिक आहे, उनजो कमु आहे खाराइणु। इहो धोखो आहे। हाणे अचो इन ते अचूं था। हे आहे त उर्दू में हाणे तर्जुमो थो कयां। चए थो कहिड़े केस हे जेको आहे सो मूं खयो अनवारुल क़ुरान मां। चए थो त तजब जी ॻाल्हि आहे त अक्सर मुस्लमान जो ख़्यालु आहे त दुनिया जी तरक़ी ऐं रूहानी तरक़ी इहे हिक ॿिए जे मुख़ालिफ़ आहिनि, ऐं दुनिया जी तरक़ीअ जो सोचणु इहो ज़हर आहे रूहानी तरक़ीअ लाइ। हालांकि क़ुरान मजीद जो दावा त मुस्लमाननि जी रूहानी तरक़ीअ जी तकमील जी अलामत इहा आहे त दुनिया में बि तरक़ी कनि ऐं पूरा ग़ालिब थियनि, लेकिन क़ौम में दुनिया ज़िलत, मिसकीनी, फ़क़ीरी इहा ख़ुदा जे ग़ज़ब ऐं अज़ाब जी अलामत आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि? ऐं तंहिंजे करे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिन कवियुन, माना उहो मोमिन जेको पैसे वारो आहे पर आहे मोमिन, फैक्ट्रियुनि वारो आहे, दुनिया वारो आहे, जंहिं कमाए कठो कयो आहे। अहब इल्लाह मिनल मोमिन ज़ईफ़, अलाह खे उहो वधीक प्यारो आहे उन मोमिन खां जेको कमाए कोन थो या ज़ईफ़ आहे। अचे तर्जुमो ॿुधो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह से रिवायत है कि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कवि मुसलमान अल्लाह ताला को ज़्यादा पसंद है नातवान मुसलमान से। छाकाणि त अल्लाह चाहे थो त मुंहिंजा माना ग़ालिब रहनि, हिन दुनिया जी हुकूमत इख़्तियार कनि, वज़ीर थियनि, नेकियूं कनि। अल्लाह चाहींदो त मुंहिंजा बाना ईअं घुमंदा वतनि। अल्लाह चाहे थो त इक़्तिदार अचे मुंहिंजे ॿारनि जे हथ में, त जीअं अल्लाह हिन दुनिया में ख़ुशियूं ॾिसणु चाहे थो, हिन दुनिया में अदुल ॾिसणु चाहे थो, अल्लाह हिन दुनिया में इंसाफ़ ॾिसणु चाहे थो। ॿुधो क़ुरान रब चए थो वलक़द कतबना फ़ी ज़ुबूर मिन बाद ज़िक्र, चए थो असां ज़बूर में ऐं ॿियनि इल्हामी किताबनि में इहा लिखियो आहे अनल अर्द यरसुआ इबादिय सालून, हिन मुंहिंजे ज़मीन जे खे विरासत हासिलु कंदा बाने सालिह बाना। अल्लाह चाहे थो त तव्हां हिन दुनिया ते कंट्रोल कयो। इन फ़ी हाज़ा लबलाग़ लिक़ौमिन आबिदीन, अल्लाह चए थो मुंहिंजो ऐलान आहे आम, जेके मुंहिंजा बाना आहिनि उन्हनि जे लाइ ऐलान आहे त ईअं कयो। ऐं उन खां पोइ अल्लाह फरमाए थो त अल्लज़ीन इन मक्कन्नाहुम फ़िल अर्द, जिन खे मां इक़्तिदार ऐं पावर ॾियां थो, मां उनखे वज़ीर कयां थो, प्राइम मिनिस्टर कयां थो, चीफ मिनिस्टर कयां थो, जेकॾहिं मां हिनखे ज़मीन में पावर ॾियां थो त अक़ामू सलात, त निज़ाम निमाज़ जो निज़ाम क़ाइमु कनि था, व आतू ज़कात, पंहिंजी पूरी ज़कात ॾियनि था। ईअं न चवंदा असीं फलाणी असांजी ज़कात कान्हे, न आहे इहा ॻाल्हि सही। व अमरू बिल मारूफ़, ऐं नेकी जो हुकुम करण लाइ कानून ठाहिनि था, नेक कानून। व नहू अनिल मुनकर, ऐं बुराईअ खां रोकनि था। व लिल्लाहि आक़िबतुल उमूर, हर कंहिंजी पछाड़ीअ अलाह वटि आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वला तहनू, तंहिंजे करे तव्हां सुस्त न थियो, वला तहज़नू, डिप्रेशन में न वञो, व अंतुमुल आलऊं, तव्हां ज़रूरु इक़्तिदार हासिलु कंदो, दुनिया जे मथां तव्हां आला थींदो, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं मोमिन आहियो। अलाह ताला फरमाए थो कतब अल्लाह, अल्लाह चए थो इहो अल्लाह फ़ैसिलो करे चुको आहे, लअग़लिबन्न अना व रुसली, त मां ऐं मुंहिंजे नबीअ जो निज़ाम ग़ालिब थींदो। इन अल्लाह कवियुन अज़ीज़, बेशक अल्लाह ताला कवि ऐं अज़ीज़ आहे। अल्लाह फरमाए थो वलक़द अरसलना मिन क़ब्लिक रुसुलन इला क़ौमिहिम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह फरमाए थो तव्हां खां अॻु में बि असां क़ौमुनि जे रसूल मोकिलिया, फ़जाऊहुम बिल बय्यिनात, उहे पंहिंजा मौजज़ा खणी आया। पोइ असां फ़न तक़मना मिनल लज़ीन अजरमू, पोइ जे हिन जे चवण ते न हलिया उनखां असां इंतिकाम वरितो। वकान हक़न अलैना नसरुल मोमिनीन, असां मोमिननि जी मदद, असांजो अलाह चए थो मुंहिंजे मथां मां मोमिननि जी ज़रूरु मदद कंदुसि। बल्कि अलाह फरमाए थो इन जुंदना लहुमुल ग़ालिबून, अलाह चए थो मुंहिंजा लश्कर ई ग़ालिब थींदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या अल्लज़ीन आमनू इन तंसुरुल्लाह, जे तव्हां अलाह जी मदद कंदा। हाणे अलाह जी कहिड़ी मदद कंदासीं? माना ग़रीबनि जी मदद कयो, हिन दुनिया में शिरक जो निज़ाम ख़तमु कयो, हिन ज़ुल्म में ज़ुल्म ख़तमु कयो, हिन दुनिया में रिश्वत जो निज़ाम ख़तमु कयो, अदल इंसाफ़ क़ाइमु कयो। जे इहा कंदव त माण्हू तव्हां अलाह जी मदद कयो था, यंसुरुकुम, त अलाह तव्हांजी मदद कंदो, व युसबित अक़दाम, कोई तव्हांजे क़दमनि खे मज़बूत कंदो, तव्हांखे पावर ॾींदो। अलाह ताला फरमाए थो त वज़कुरू इज़ अंतुम कलीलुन,
तव्हां यादि रखो त दुनिया में तव्हां कलील हो, मुस्तदफ़ून फिल अर्द, कमज़ोर हो। हुआ न रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घणा साहबी शुरूअ में हा, 10-12 साल त कमज़ोरी हा। तख़ाफ़ून यतख़फ़तकुम यतख़तफ़कुम नास, ऐं तव्हांखे ख़ौफ़ हो त माण्हू तव्हांखे खणी वठंदा। आवाकुम, पोइ अलाह तव्हांखे जाइ ॾिनी रहण जी। अयदकुम बि नसरी, तव्हांखे पावर ॾिनई पंहिंजी मदद सां। उहा रज़कुम मिनल तइबा, तव्हांखे बहितरीनु पंहिंजे तव्हां रिज़्क़ ॾिनई। लअल्लकुम तशकुरून, त जीअं अलाह जो तव्हां शुक्र कयो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो, हुअ लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़, अलाह ताला पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे हीउ क़ुर ॾेई, जंहिंमें अदुल इंसाफ़ जो निज़ाम आहे। दीनुल हक़ छाजे लाइ ॾिनो अथई त घर में वेही ऐं पढ़ो ऐं ख़तमा कढो, न ले युज़हिरहू अल दीन कुलही, त हिन निज़ाम खे ॿियनि सभिनी कानूननि ऐं मज़हबनि ते ग़ालिब कयो। वलउ करिहल मुशरिकून, जेके शिरक जा निज़ाम क़ाइमु करे वेठा आहिनि, भली उन्हनि खे चिड़ लॻे। तंहिंजे करे असांजो कमु आहे एज़ अ मुस्लमान। तंहिंजे करे हे जेका उस्मान एम्पायर, ही ओतमान एम्पायर, जेका अॼुकल्ह सीरीज़ उर्तुगुल जी हले पई थी, उस्मान जी हले थी, इन्हनि वाक़ई इहो करे ॾेखारियो, अलाह जे दीन खे यूरोप ताईं पहुचाए ॾिनऊं। त इन जूं सीरीज़ हलनि थियूं, नियाणियूं बि ॾिसनि, तव्हां ॾिसो हिनखे। इन्हीअ ते हिननि खे बाहि लॻी वई सॼी दुनिया जे माण्हुनि खे। मूंखे माण्हुनि ॿुधायो त अहिड़ी इहे ज़बरदस्त सीरीज़ आहिनि, जंहिं जॾहिं असां हिकु 2-3 दफ़ा ॾिठी आहे न, हाणे असां ॾिसूं था, असांखे न का फिल्म थी वणे, न कंहिं अंग्रेज़ी फिल्म थी वणे। यकीन कयो, तव्हां सभिनी ॿियनि शयुनि खां पाक थी वेंदो, इहे अहिड़ियूं सुठियूं आहिनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त मां इहो मोकिलियो आहे त तव्हां निज़ाम क़ाइमु कयो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, वलउ अन अहलल क़ुरआन वतक़ौ, जेकॾहिं शहर जा इलाइक़े जा माण्हू, मुल्क जा माण्हू जेकॾहिं ईमान आणे ऐं अलाह जी तक़वा अख़्तियार कनि, माना 4 कम जेके निमाज़ पढ़णु, अलाह ते यकीन रखणु, पंहिंजे कमाईअ मां ग़रीबनि खे ॾियणु, जेके शुरूअ में सूरे बकरा में अचनि थियूं, त चए थो लफ़तहना अलैहिम बरकातिम मिन समाइ वल अर्द, त आऊं उन्हनि जे लाइ ज़मीन आसमान मां बरकतूं नाज़िल कंदुसि। हाणे छा थियो आहे दुबईअ में? छा आहे हाणे वठि वठां लॻो पिया, रोड भॼी पिया अथनि, खॾा थी विया आहिनि, छाजे करे? ऐं जेकॾहिं असां शिरक छॾींदासीं त हींअर जेको असांजे मथां बरकतूं थींदियूं, अलाह ताला सब्ज़ा कंदो, ॿनियुनि में बरकत थींदो, कणकूं सुठियूं निकिरंदियूं। वलाकिन कज़बू, पर जे इन्हनि ते न हलंदा, फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, त पोइ पकड़ कंदोसानि इन्हनि अमलनि जे करे। ऐं पोइ छा आहे? ज़ुरबत अलैहिम ज़िल्लत, पोइ अलाह उन्हनि खे ज़िल्लतुनि जे मथां हणंदो। ऐं न मां सुफ़ू किथे बि हुजनि, इला बि हबलिल मिनल्लाह नास, जेसि ताईं अलाह जे रसीअ खे माण्हुनि जी रसी न पकड़ींदा। पोइ बाऊ बि ग़ज़ब मिनल्लाह, इन्हनि जेको अलाह जो ग़ज़ब कमायो। व ज़ुरबत अलैहिल मस्कनतू, इन्हनि जे मथां मिसकीनी विझी छॾियईं। ज़ालिक, इन जो सबबु इहो आहे भई अनहुम कानू यकफ़रून बि आयत अल्लाह, ऐं इहे जेके आहिनि से अलाह जे क़ुर जे आयतुनि जो कुफ़ुर कंदा। पोइ यक़्तुलून अंबिया, ऐं उन ज़माने में नबियुनि खे क़त्लु कंदा। ऐं हाणे कंहिंखे था क़त्लु कनि? नेकनि खे था क़त्लु कनि। जेको सच जी ॻाल्हि करे थो, ॿधी वञनि था उन्हनि खे बग़ैर हक़ कंहिं सबब जे करे। ज़ालिक बिमा असऊ, या सज़ा इन्हनि खे इन लाइ मिलंदी जो इन्हनि नाफ़रमानी कई। वकानू यतदून, ऐं हद खां लंघे विया, हदूं लताड़े छॾियऊं। अलाह फरमाए थो त ज़रब अल्लाह मसलन, चए थो अलाह हिन क़ुर में सूरतुल नहल में चए थो, अलाह चए थो हिकिड़ो मिसाल थो मां बयानु कंदड़ ॿुधो। छा थो चए? करियतन, हिकिड़ो इलाइक़ो हो, कानत आमिनतन मुतमइनतई यातीहा रिज़्क़ुहा रग़दा मिन कुल मकान, ऐं ॾाढी उन में रिज़्क़ हो, ऐं पंहिंजो जेको सो अलाह ताला उन्हनि खे सुकून ॾेई छॾियो, ऐं बरकतूं बरकतूं, ॾाढियूं ख़ुशि रहंदा। पोइ छा कयूं? फ़कफ़रत बे अनउमिल्लाह, पोइ अलाह जहिड़े नेमतुनि जो कुफ़ुर कयूं। कुफ़र जो कहिड़ा तरीक़ा आहिनि? पहिरीं सम्झण ते मोजे करे थियो आहे। वरी ग़रीबनि जी मदद न करणु, ज़कात न ॾियणु, अलाह जो शुकुरु न अदा करणु, अलाह जो इबादतूं न करणु, अलाह जे क़ुर खे न पढ़णु सम्झणु, इहो कुफ़ुर आहे। पोइ अलाह जे नेमतुनि जो कुफ़ुर कंदा। अज़ाक अल्लाह लिबास जू वल ख़ौफ़, पोइ अलाह इन्हनि ते इहा जेका बुख जो लिबास पाराईंदो ऐं ख़ौफ़ जो, बिमा कानू यसनऊं, जो हिन अमल अहिड़ा कया। तंहिंजे करे इन्हनि आयतुनि जो छा ख़ुलासो आहे? हे अनवारुल क़ुर मां मूं कयो, मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां। इन आयतुनि जो ख़ुलासो यही है कि असुल मोमिन होने की अलामत कहिड़ी आहे? त मोमिन असुल कहिड़ा आहिनि? कि वो पूरे ग़ालिब हो, माना ग़ालिब हुजनि, साहिब ताक़त हुजनि, ऐं पैसे वारा हुजनि, साहिब सरत हुजनि,
अल्लाह ताला उनजो नासिर मददगार हुजे ऐं जंहिं क़ौम जो नासिर मददगार अल्लाह हूंदो उहो हमेशह ग़ालिब रहंदी, कॾहिं ज़रीर न थींदी। माना मोमिन जी निशानी इहा आहे त हीउ ताक़त वारो हुजे, पैसे वारो हुजे, ग़ालिब हुजे। ऐं लेकिन मुस्लमाननि जे दीनी तबिके वरी अनवारुल क़ुरान में लिखियलु आहे। दीनी तबिके अमूमन बदकिस्मती सां इहो सम्झो आहे त मुस्लमाननि जी रूहानी तरक़ी के वरी चवनि था त असांखे रूहानी तरक़ी न खपे, असांखे दुनिया जी तरक़ी खपे। लेकिन जहिड़ी तरह मुस्लमान रूहानी तरक़ीअ जी तकमील उन वक़्तु न थींदी जेसिताईं दुनिया जी तरक़ी न कनि, अहिड़ी तरह मुस्लमान दुनिया जी तरक़ी न कंदा जेसिताईं मज़हबी न थियनि। कोन मिलंदो तव्हांखे पाकिस्तान में छो डॉलर जेको वधंदो थो वञे, इन लाइ त असां दीन ते आहियूं ई कोन। ब्रेक वठूं था, पोइ इंशा अल्लाह ताला हिन प्रोग्राम खे जारी रखूं था। अर्ज़ इहा आहे त बाक़ी दुनिया जे ऐश वग़ैरह जी बि बुराई कई आहे, लेकिन उनजो ॿियो तरीक़ो आहे कंहिंजी आहे। इहो आहे त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाइनि था त जिस हयात दुनिया की बुराई की गे उहो आहे लहू व लब, हराम जी कमाई ऐं ऐश अशर, डांस गाना फलाण करणु, लय करणु, ग़रीबनि खे फुरणु, उहो अहले शिरक निफ़ाक़ की हयात, इन खे मना कयो वियो आहे। कंहिं तव्हांखे मना कयो आहे त तव्हां हलाल मां खाओ, अमीर थियो ऐं ग़रीबनि खे ॾियो, त केरु थो ॾिए? यानी युरीद हयात अहल शिरक निफ़ाक़, इहा ॻाल्हि था कनि। तंहिंजे करे हाणे अचूं था त असां अमल कलील करे अजर कसीर वठी सघूं था। हाणे इहा रकावट दूरि करण जो आसान तरीक़ो त थोरो अमल करे बि असां जन्नत जी रकावट दूरि करे सघूं था। छो त अल्लाह ताला फरमाए थो क़ुर में, युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीद बिकुमुल उसर। चए थो अल्लाह तव्हांखे हिते आसान ज़िंदगीअ में जन्नत हासिलु कराइण जो तरीक़ा ॾसिया आहिनि। अल्लाह तव्हांखे हिते ॾुखियाई करणु चाहे ई कोन थो। तंहिंजे करे तव्हां बि पंहिंजे मामलात में यसिरा ऐं वला तुअसर, यानी इहा अचे थो त रसूल हिन खे यमन जॾहिं मोकिले हज़रत माज़ बिन जबल खे, त चई आसानी कजांइ, उते हुकूमत में सख़्ती न कजांइ, ऐं बशरा ख़ुशख़बरी माण्हुनि खे ॿुधाइजांइ, वला तुनफ़िरा नफ़रत न ॾियारजांइ, व ततावा बल्कि माण्हुनि खे रग़बत ॾियारजांइ। इहो आहे इस्लाम। तंहिंजे करे जेको आहे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम फिरौन ॾे वञे पोइ छा थो चएसि अलाह साईं? चए थो इज़हब इला फिरौन इन्नहु तग़ा, फिरौन ॾे वञ, उन ॾाढी ज़्यादती कई आहे। त मूसा अलैहिस्सलाम काल रब इशरह ली सदरी, अलाह साईं पोइ मुंहिंजे दिलि खे सीने खे खोल, पोइ यसर ॾी अमरी वहलुल उक़्दम मिन लिसानी, त मां जेको आहे सो आसानी सां वञी उनखे करे सघां। लेकिन छा चयईंसि अलाह ताला? त फिरौन खे नरमीअ सां सम्झाइजांइ, मन सुधरी पवे। इन खे बि नरमीअ जी कई वई आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त वलक़द यसरनल क़ुरान ले ज़िक्र, क़ुरान जो कोर्स पास करण जे लाइ। हाणे मां हिन जो मफ़हूम थो बयानु कयां न, लफ़्ज़ी त तर्जुमा त असां क़ुरान सम्झण वास्ते आस्ते कयो आहे, हल मिन मुदकिर आहे की सम्झण वारो, लेकिन ही माना इहा आहे त क़ुरान जो कोर्स पास करणु आसान आहे, केरु पास करण वारो? ऐं अलाह ताला फरमाए थो त बाक़ी जेकॾहिं दुनिया में का अचे थी त अलाह फरमाए थो फ़इन माल उसरी युसरा, हर ॾुखियाई जे पुणियां बि आसानी वरी मोटी अची वेंदी आहे। तंहिंजे करे तव्हांखे छा थो चए त जेकॾहिं इज़ा हज़र अशाव, चए थो जेकॾहिं निमाज़ जो टाइम थी वियो आहे ऐं तव्हां इकामत ॿुधो पिए था, पर तव्हां ॾाढो मानी अची वई आहे, त फ़बदऊ बि इशा, त पंहिंजी मानी पूरो करे पोइ निमाज़ ॾे भॼो न वठी। माना आसानी आहे। हाणे तव्हां मानी आॾो रखी आहे ऐं इशा जो जेको इकामत शुरू थी वई आहे, वॾी भॼंदो न, खाई आराम सां फरमायो रसूल सलम त कयो। माना आसान आहे दीन में। हाणे अचो था आसानी क्या हाणे आहे, छा तव्हां चाहियो था त तव्हांखे जहनम खां निजात ऐं जन्नत में दाख़िला मिले? चाहियो था? अचो ॾिसूं छा थो चए रसूल। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हज़रत माज़ बिन जबल चयो त साईं मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो
जेका मूंखे जन्नत दाख़िल करे जहन्नम खां परे करे। त पाण सर फरमायो तूं हिकिड़ी वॾी शइ मूंखां पुछी आहे। हाणे इहा शइ जंहिं लाइ अलाह आसान करे उहा आसान थी वेंदी। तूं छा कर, अलाह जी इबादत कर ऐं शिरक न कजांइ। निमाज़ अदा कर, ज़कात ॾे, रमज़ान जा रोज़ा रख ऐं जे पैसो हुजे त हज कर। इहो आहे सुवाल ॿियो, छा तव्हां जन्नत जे आली शान महल वठणु चाहियो था? त जवाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में अहिड़ा महल आहिनि जेके ईअं शीशे वांगुरु आहिनि जो अंदरियों ॿाहिरों शयूं ॾिसी सघजनि थियूं। हिकिड़े ॻोठाणे उथी चयो, हे अलाह जे नबी, हे आलीशान महल कंहिंखे मिलंदा? त पाण फरमायूं त हे उन्हनि खे मिलंदा जेके नरम गुफ़्तगू कंदो, प्यार सां ॻाल्हाईंदो, थधो ॻाल्हाईंदो ऐं बुखियनि खे मानी खाराईंदो, कसरत सां रोज़ा रखंदो ऐं जॾहिं राति जो माण्हू सुतल हूंदा उथी निमाज़ पढ़ंदो, उन्हनि खे मिलंदा। जन्नत जे असां रस्ता साफ़ था कयूं। सुवाल, छा तव्हां पंहिंजे माल में बरकत ऐं चाहियो था त मुंहिंजो माल वधे? ॾिसूं छा था चवनि। रसूल फरमायो त हर रोज़ु जॾहिं माण्हू सुबुह जो उथंदा आहिनि त 2 फ़रिश्ता आसमान मां लहंदा आहिनि। हुन मां हिकिड़ो चवंदा त ए अलाह, जेको तुंहिंजे रस्ते में ख़र्च थो करे उनखे अञा बि ॾे। ऐं ॿियो फ़रिश्तो करे थो त अलाह साईं, जेको अलाह जे रस्ते में माल ख़र्च करण खां रोके थो उनजो माल तबाह कर। सुवाल, छा तव्हां जन्नत में हिकिड़ो महल तव्हांखे चाहिए खपे? त नबी साईं फरमायो त जो को मुस्लमान रोज़ानो अलाह जे रज़ा ख़ातिर 12 रकात नफ़िल अदा कंदो, अलाह ताला उन लाइ जन्नत में घरु ठाहींदो वेंदो। पोइ जेतिरा कयो। सुवाल, छा तव्हां मरण खां पोइ पंहिंजे अमालनि जो तसलसुल चाहियो था त मरण खां पोइ मूंखे नेका माल मुंहिंजा हलनि? नबी साईं फरमायो त जॾहिं इंसानु मरी वञे थो त उनजा सभु अमाल बुक बंदि थी थो वञे। सिर्फ़ु 3 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कंहिंजे अमल में अचनि थियूं। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू जॾहिं मरी वञे थो त पोइ उन खां पोइ फ़रिश्ता ॾिसे पोइ त ॾाढो ज़िक्र कंदो न, कान हता याती कुल यकीन, माना जॾहिं फ़रिश्ता नज़र अची विया मौत वारा, पोइ उन खां पोइ का इबादत कान थींदी, खणी 100 ज़िक्र करे। लेकिन 3 अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मरण खां, हिकिड़ो अहिड़ो इल्मु जो माण्हुनि खे फ़ाइदो, माना हिकिड़ो किताबु लिखी वियो आहे अहिड़ो सुठो जो माण्हुनि खे फ़ाइदो पियो थो ॾिए, त इहो क़यामत ताईं हुनखे मिलंदो रहंदो। ऐं नेक औलाद जेका हुन लाइ दुआ घुरे, यानी हुन लाइ दुआ घुरे त ए नबी साईं, ऐं अलाह साईं मुंहिंजे माउ पीउ जी मग़फ़िरत कर, इहो बिल्कुलु थिए थो। ऐं ॿियो सदको जारी आहे, पखो ॾेई वियो आहे, किथे वाह कोटराए ॾेई वियो आहे, को रस्तोड़ो ठाहे ॾेई वियो आहे, जेसि ताईं इहे इन जा फ़ाइदो अवाम खे मिलंदो, इनखे मिलंदा रहंदा। इहे आहिनि 3 शयूं जेके इनखे मिलंदियूं। सुवाल, छा चाहियो था त रोज़े महशर तव्हां जहन्नम खां परे थी वञो? त नबी साईं फरमायो त जेको शख़्स महज़ अलाह जी रज़ा लाइ कंहिं ॾींहुं रोज़ो रखंदो त अलाह ताला उन हिकु ॾींहं जे रोज़े जे करे 70 साल जो पंधु उनखे जहन्नम खां परे करे छॾींदो। 2 रोज़ा रखंदो त 140, तव्हांजो सफ़ा परे थी वेंदो। सुवाल, छा तव्हां अहिड़े रस्ते ते हलणु चाहियो था जेको तव्हांखे जन्नत में वठी वञे? त रसूल सल्लम फरमायो जेको शख़्स इल्मु हासिलु करण लाइ कंहिं रस्ते ते हले थो त अलाह हुनजे लाइ जन्नत जो रस्तो आसान थो करे। हाणे तरावियूं तर्जुमे मां थींदियूं, घरां निकिरी वेंदव त असीं क़ुर ॿुधूं, तरावियूं निमाज़ त हर जाइ ते थींदी, पर हिते क़ुर जो तर्जुमो ॿुधूं, इहो जेको पंधु कयो था इहो तव्हांखे जन्नत जो रस्तो आसान कंदो। छा तव्हां चाहियो था त अलाह जे तव्हां वेझा थियो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे सभु मां ॾिसो हदीसुनि मां कढिया, रेफरेंस लॻल आहिनि। नबी करीम फरमायो बानो पंहिंजे रब खे वेझो थी, सभ खां वधीक उन वक़्तु वेझो हूंदो आहे जॾहिं सजदे में हूंदो आहे, तंहिंजे सजदे में दुआऊं घुरो। सजो रुगो सुभाणे रबियल आला कोन्हे, बल्कि सजदे में ॻाल्हायो रब सां। पोइ जंहिं, हाणे मां कोन थो चई सघां, पर जंहिं ॿोलीअ में ॻाल्हायो तंहिं में ॻाल्हायो, पर जेको आहे नफ़ली निमाज़ में। ऐं उन खां पोइ छा तव्हांखे कहिड़े का तकलीफ़ पहुचे थी त उन सां तव्हांजा केतिरा गुनाह माफ़ थियनि था, इन फज़ीली तव्हां ख़बर आहे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुख़ारीअ में त जॾहिं बि को मुस्लमान खे का थकु, मुसीबत, ॾुख, परेशानी, तकलीफ़ या सूर पहुचे थो या हिकिड़ो कंडो बि लॻे थो त अलाह ताला जे वेझ हुनजा गुनाह माफ़ थो करे। सुभान अल्लाह। सुवाल, छा तव्हां चाहियो था त तव्हांजे दुआउनि खे शर्फ़ क़बूलियत मिले अलाह वटि? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जॾहिं को मुस्लमान कंहिंजे अहिड़े भाउ जेको मौजूदु कोन्हे पर पुठि उन लाइ दुआ करे थो त फ़रिश्ता चवनि था जेको तो पंहिंजे भाउ जे लाइ पर पुठि दुआ घुरी आहे अलाह तो लाइ बि करे।
माना उनखे ख़बर बि न आहे त तव्हां कहिड़े दोस्त लाइ दुआ था घुरो त उहा शइ तव्हांखे मिली वेंदी। यानी छा फरमायो त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी दुआऊं क़बूल थियनि त तव्हां ॿिए जे लाइ घुरो, उहा तव्हांजी क़बूल 100% थी वेंदी, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा तव्हां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो था, चाहे केतिरा बि घणा हुजनि? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे सही बुखारी त जेको शख़्स ॾींहं में 100 दफ़ा सुभान अल्लाह व बिहम्दिही चवे थो त उनजा गुनाह ड्राथा वञनि था, चाहे समुंड जे झाग जे बराबरि। अच्छा, हाणे हीउ हिकिड़ो जेको आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, इहे जेका ज़िक्र आहे न साईं कमाल आयो। नबी करीम सां फरमायो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इन जे बारे में अलाह कलमतान, इहे 2 जुमिला आहिनि, ख़फ़ीफ़तान लिसान, पढ़ण में आसान, हबीबतान इल रहमान, अलाह खे ॾाढा वणनि था, ऐं सकीरतान फिल मीज़ान, ऐं ताराजीअ में इन्हनि जो वज़न ॾाढो वॾो आहे। तंहिंजे करे छा चवंदो? सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। ऐं कराची वेंदो आहे न, पोइ मूं वटि बि आहे, कोशिशि कंदो 1000 दफ़ा इहो ज़रूरु पढ़ां सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह। ऐं मूंखे इन्हीअ जे करे क्या फ़ाइदो पियो, जॾहिं मां ॿाहिरां मास्टर्स करे आयुसि हिते, मां असिस्टेंट इंजीनियर हुयुसि गवर्नमेंट में, त पोइ मां जो क़ुर खे तर्जुमे सां पढ़ियो, 3 महीननि में मां सॼो तर्जुमो पढ़ी सिंधीअ में, बसि मुंहिंजो सॼो तबियत चेंज थी वई। ऐं मूं चयो त हाणे मां कमीशन न वठंदुसि। 12 लख माण्हू कमीशन खणी आयो, उहो अञा जेरो आहे। मां चयो बाबा हाणे मां कमीशन बंदि कई आहे, उन वटि पघार मामूली हूंदी, मूं चयो मां इन मां गुज़र कंदुसि। पोइ मां इहो पढ़ंदो हुउसि सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। पोइ गुज़र कोन पियो थिए। पोइ महराण यूनिवर्सिटी में मास्टर जा क्लास पढ़ाइनि, उतां 400 रुपया हिकु ॾींहं जा मिलंदा वग़ैरह। किथे नौकिरी कयमि कंहिं वटि वञी, राति जो उनजी फैक्ट्री ठहंदी, इन्हनि में 3 नौकिरियुनि में सॼो वक़्तु गुज़ारींदो हुउसि, लेकिन पढ़ंदो हुउसि सुभान अल्लाह व बिहम्दिही हर वक़्तु। बसि 3 महीने अंदरि मके मुकरमा जो ऑफर अची वियो, हिते आया, बहितरीनु पघार ते मूंखे उते नौकिरी मिली वई। हितां नौकिरीअ खे लत हणी वियुसि, 9 साल त मके में रहियुसि, ऐं उते सॼी दीन सिखुसि। इहो आहे हिन कलमनि जो। तंहिंजे करे चओ यादि कयो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम, सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। ब्रेक वठूं था।